पाल। श्रीमद् भागवत महापुराण में ॾाढी प्यारी कथा ईंदी आहे। 9 स्कंद में नाभाग नंदन श्री अम्बरीश जी महाराज जिन एकादशी जो पालन कयो। चओ हरे राम। सुभाणे एकादशी त न आहे। अरे हा अॼु उन जी कथा करणी आहे। सुठो यादि करायो भाई, हा न। बाबा सीडी वर्ल्ड वारे उन सिंधीअ में कथा घुराई आहे। असांजे चैनल में हिंदीअ में कथा ईंदी आहे, हा न। त सिंधीअ में बि हाणे एकादशीअ जी कथा तव्हांखे उपलब्ध थींदी। त अम्बरीश महाराज जी कथा तव्हां विस्तार सां ॿुधंदा आहियो कि उन साल भर जी निर्जल एकादशी कई ऐं साल भर जी एकादशी जॾहिं संपन्न थी, हर एकादशी निर्जल, तॾहिं दुर्वासा महाराज बारस ते सहजी पहुची आहे कि उन्हनि जल जी बूंद न वरिती ऐं उन्हनि संत आया आहिनि ब्राह्मण देवता। स्वाभाविक ई हथ जोड़े चयो त साईं तव्हां बि भोजन कयो। चयूं ठीकु आहे, असां नदीअ में सनानु करे अचूं था, पोइ भोजन कंदासीं। हाणे विया सनानु करणु, सूर्य भगवान खे प्रणाम कयूं, गायत्री मंत्र पढ़ियूं त लीन थी विया। कलाक 2 कलाक 3 कलाक हेॾे पारण जो समय हूंदो आहे जेके विधि विधान सां एकादशी कंदा आहिनि, हा न। तव्हां ॾिसंदव अॼुकल्ह मीडिया में ईंदो अथव त छत्तीसगढ़ में अलॻि, बिलासपुर में अलॻि, रायपुर में अलॻि, सूर्योदय जे हिसाब सां भई 8:45 तक तव्हां पारण करे वठो, यानी भॻवान खे प्रणाम करे प्रसाद लॻाए कुझु चरणामृत या प्रसाद वठी छॾियो। त उन जी पारण जो समय थियो। 1 साल जी पूरी निर्जल कई। हेॾे दुर्वासा महाराज खे उन्हनि प्रार्थना कई आहे। दुर्वासा महाराज ईअं मुख में शापत ईअं रखियल हूंदा उन्हनि खे, आवेश मूर्ति। हाणे ब्राह्मण देवता चवनि था तव्हां जल पियो। जल पीअणु विर्त खोलण बि आहे ऐं न खोलण बि आहे। थोरो सो अगरि 2 बूंद माण्हू जल पी वठे त विर्त भंग न थींदो। चओ हरि राम। ऐं तव्हांजो समय ते पारण बि थी वेंदो। त इहो सोचे करे भॻवान जो चरणामृत केवल ईअं 4 बूंद उन वरितो, हथ जोड़े इंतज़ारु करणु लॻो। एॾे परियों खां आयो दुर्वासा महाराज, ॾिठई अच्छा हिन जे चेहरे ते मुस्कान आहे, मतिलबु हे खाई पी वेठो आहे, हा हे बारस करे वेठो आहे। अनुमान सां ई नाराज़ थी वियो। शरीर ईअं हिलणु लॻो, भौं चढ़ी वियूं, अखियूं लाल थी वियूं। तूं मूंखां पहिरियों भोजन करे वरितो। अतिथीअ खे चई करे ब्राह्मण खे तूं राजा आहे, वॾो भक्त थो बणे। हिकदमि जटा उखाड़ी उन में कृत्या प्रकट थी वई। कृत्या यानी पाण जंहिंजी कृति करे, अहिड़ी हिकिड़ी भयंकर राक्षस स्वरूप में उहा शक्ति प्रकट थींदी आहे। चओ हरे राम। आग वांगुरु बरंदड़ अग्नि जो रूप कृत्या, उहा जीअं प्रकट थी धरती हिलण लगी। लेकिन अम्बरीश महाराज न घबराया, हथ जोड़े बीठा रहा, भगवान जो ध्यान लगायूं। श्री कृष्ण गोविंद। भगवान पंहिंजे भक्त जे लाइ 24 कलाक 365 ॾींहं पंहिंजो सुदर्शन चक्र उन जी सुरक्षा में छॾे छॾियो। जीअं उहा कृतिया आई, तुरंत उन राक्षसीअ खे सुदर्शन चक्र उन खे जलाए रख करे छॾियो। हाणे दुर्वासा महाराज जे पोयों पियो। हाणे तो थर थर कापण लॻा दुर्वासा महाराज। पंहिंजे योग बल सां ईअं डुक पाए करे विया। सूर्यलोक में विया, चंद्रलोक में विया, वरुण लोक में विया, ब्रह्मा लोक में विया, शिवलोक में विया, कंहिं बि न रखियो। हथ जोड़े चयूं भगवान जो सुदर्शन चक्र 3 लोक 3 साड़े छॾे, बिल्कुलु त्रिभुवन 14 लोक साड़े छॾे। महाराज असां में शक्ति न आहे, कृपा कयो। आखिर घुमी फिरी भगवान वटी आया। भगवान श्री वासुदेव वटि चरणनि में किरी पिया, स्तुति कयूं, तव्हां रक्षक आहियो, कृपा कयो। ॾाढो दीन थी जॾहिं किरी पिया तॾहिं भगवान जा नेत्र सजल थिया ऐं भगवान जेके वचन चया ॾाढा प्रेम जा भरियल, चवनि था पिया हे दुर्वासा जी, अहम भक्त पराधीनो ये स्वतंत्र इव द्विज। हे ब्राह्मण, मां भी स्वतंत्र न आहियां, आज़ाद न आहियां भाई कि तुंहिंजी रक्षा कयां। प्रभु छा था ॻाल्हायो इहो? हा मां भी आज़ाद न आहियां, मां भी गुलाम आहियां। तव्हां गुलाम आहियो? हा मां भी परितंत्र आहियां। कंहिं तव्हांखे गुलाम बणायो आहे? भक्तनि मूंखे गुलाम बणायो आहे।
भक्त मुंहिंजे हृदय में वास कंदा आहिनि, मां उन्हनि जे हृदय में वास कंदो आहियां। उहो मूंसां प्रेम कंदा आहिनि, मां उन्हनि सां प्रेम कंदो आहियां। उहो मूंखे प्राण प्यारा आहिनि, मां उन्हनि खे प्राण प्यारो आहियां। मुंहिंजे दिलि ते उन्हनि जो अधिकार आहे दुर्वासा जी, मां बि आज़ाद न आहियां। रोअण लॻा दुर्वासा जी, स्तुति कयूं। तॾहिं भॻवान चयो हिकिड़ो रस्तो तोखे ॾेखारियां थो। कहिड़ो? कि जंहिंजो तूं अपराध कयो आहे उहो भक्त तोखे क्षमा करे त तुंहिंजा प्राण बची सघंदा। उन वटि वञ। ॾिसो इहा तो भॻवान जी करुणा। पोइ बि भॻवान उनखे रस्तो त ॾेखारियो कि ओॾे ई वञ। दया अची वई न, तुरंत वापसि आयो, दुर्वासा महाराज जे चरणनि खे पकड़े वरितई। दुर्वासा महाराज चरण पकड़े वरिता अम्बरीश महाराज जा। अम्बरीश महाराज तेसि ताईं उते ई बीठा। साल भर लॻी वियो दुर्वासा महाराज खे चक्कर खाई अम्बरीश महाराज वटि पहुचण में। साल भर उन भोजन न कयो। हाणे तव्हां कल्पना कयो, साल भर जी त एकादशी हुई, हिकु साल ॿियो गुज़री वियो केवल जल पी करे। चओ हरे राम हरे कृष्ण। हाणे अम्बरीश महाराज जे नेत्रनि मूं आंसू वहण लॻा। हथ जोड़े करे उन्हनि सुदर्शन चक्र जी ॾाढी सुंदर स्तुति कई कि प्रभुअ जा सुंदर स्वरूप सुदर्शन चक्र जी, तव्हां सूर्य स्वरूप आहियो, तव्हां सॼे धरती जी रक्षा करण वारा आहियो। हजार ॾंदनि वारा, राक्षसनि खे नष्ट करण वारा, धर्म जी रक्षा में प्रभुअ जी सहायता करण वारा आहियो, अधर्म जो विनाश करण वारा आहियो। कृपा कयो, दया कयो। अगरि मां भॻवान जी सची भक्ति कई आहे, अगरि मां सच में एकादशी रखी करे भॻवान खां कुझु बि न घुरियो आहे, भाव सां ई भॻवान खे चाहियो आहे, त ही सुदर्शन जी तव्हां दुर्वासा जी खे छॾे छॾियो। इन तरह सां ॾाढी सुंदर विस्तार सां स्तुति कई आहे, पंहिंजे लाइ न, दुर्वासा जीअ लाइ। कहिड़ो दुर्वासा? जंहिं उनखे मारण जे लाइ कृत्या प्रकट कई। दुर्वासा जी कोई मामूली न आहे न, शाप ॾियण में, वरदान ॾियण में समर्थ आहिनि। लेकिन भॻवान पंहिंजे भक्त जी शक्ति ॾेखारी। तॾहिं एतिरी प्रार्थना ॿुधी करे सुदर्शन महाराज अंतर्धान थिया। तॾहिं दुर्वासा महाराज गदगद थिया ऐं चवण लॻा अॼु मां भक्त जी महिमा ॾिठी आहे। दुर्वासा जी था चवनि अॼु ॾिठी मां कि भक्त जी महिमा कंहिंखे चइबो आहे, छाजे करे भॻवानु पंहिंजे भक्त सां प्यारु कंदा आहिनि। हे अम्बरीश जी, तव्हां सच में भॻवान जा प्यारा आहियो, तव्हां अति महान आहियो। मां तव्हांजा प्राण पियो वठणु चाहियां ऐं तव्हां मुंहिंजे प्राणनि जी रक्षा कई आहे। सच में अहिड़ी स्वभाव जे करे त श्री वासुदेव नारायण भॻवान बि तव्हां सां प्रेम कंदा आहिनि। ॾाढो संकोच थियो अम्बरीश महाराज खे। उहे चवनि था न न, इहा मुंहिंजी कुझु बि महिमा न आहे, हे त मुंहिंजे प्रभुअ जी महिमा आहे। तॾहिं पहिरियों दुर्वासा महाराज खे उन्हनि भोजन करायो। धीरज ॾिसो, असां हिकु ॾींहुं त हिकु वेलो बुख ते रहूं त बुख सहन न थींदी आहे। 2 साल बुख में वेठा, उन्हनि खे प्रेम सां भोजन करायूं, पोइ जेको प्रसाद बचियो उन्हनि पाण खाधो। बोलो अम्बरीश जी महाराज की। त अहिड़ी भक्ति कई अम्बरीश महाराज, ऐं एॾी एकादशी में उन्हनि जी गहरी निष्ठा हुई साध संगत जी।